बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर गोपांग दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो उन्हनि जे कम जो दोस्तो जेके सरहंदी वारा आहिनि ऐं उन्हनि खे चवंदुसि जेके तव्हांजा पड़ोसी आहिनि जेके ग़रीब आहिनि जिन खे सोलर प्लेट न आहे जिन खे पखो न आहे उन्हनि खे वठी ॾियो दोस्तो, उन्हनि खे वठी ॾियो ऐं उन्हनि खां दुआऊं वठो। अलाह पाक जो नेक बानो सखी इंसान हुयो शहीद संदीलो साहब दुबई खां। उन्हनि कंहिंखे हिते फ़ोन कई हुई, उन्हनि ही असांखे सामान वठी ॾिनो। हीअ प्लेट आहे, हीअ वायर आहे या ही पखो आहे, हिन मिसकिन जे लाइ वठी ईंदी। अॼु अलहमदिल्ला असीं खणी आया आहियूं मिसकिन जे लाइ, हाणे हिनखे ॾींदासीं ऐं हीअ पंहिंजी खणी ईंदो। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो ऐं अलाह पाक शहीद संदीले साहब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे मक़सद में हर मक़सद में कामयाबु कंदो। दोस्तो केतिरी गर्मी आहे हिन वीचारे जो होॾे मन वठायल आहे, मन में ई वीचारो मिसकिन रहंदो आहे ऐं न हिनखे को पखो आहे न हिनखे का प्लेट हुई। सो अॼु अलहमदिल्ला असीं हिनखे पखो ऐं प्लेट हीअ वठी ईंदी आहे शहीद संदीले साहब जी महिरबानी सां। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो। अलाह उन्हनि खे वधाईंदो, अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो जंहिं असांखे पखो प्लेट वठी ॾिनो आहे। असांजे गर्मी खां असांजे ॿचड़नि खे असांखे बचायो अथई। अलाह उनजी रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो, अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो, अलाह उन्हनि खे वधाईंदो। हे भाऊ अज़हर जे तरफ़ां असांखे पखो प्लेट भाऊ अज़हर असांखे हिन महिल वठी ॾिनो आहे कंबर मां नओं। अलाह भाऊ अज़हर वारनि खे बि ख़ुशि कंदो जंहिं असांखे वठी ॾिनो आहे। अलाह उन्हनि खे बि आबाद कंदो। असांजी गुज़ारिश जेके बि सरहंदी वारा दोस्त आहिनि अलाह उन्हनि खे वधाईंदो। असांखे पखड़ो प्लेट मिली वई आहे, बाक़ी असांखे बैटरी जी ज़रूरत आहे। सरहंदी वारनि खे अपील कयूं त ख़ुदा करणु असांजी मदद कनि, असांखे बैटरी वठी ॾियनि त हाणे असांखे राति जो मच्छरनि खां असां बचूं।